इन्हनि जे दिलनि में मुस्तफ़ा जो इश्क़ हुयो। हुज़ूर जे चेहरे खां वधीक का दौलत हिननि जी अखियुनि जाॾो न हुई। जंहिंखे रुखे मुस्तफ़ा जी दौलत मिली वई, उन जे आॾो हीरा जवाहर चांदी सोन इहे छा आहिनि। मौलाए काइनात अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा जॾहिं ख़लीफ़तुल मुस्लिमीन थिया त बैतुल माल उन महिल इस्लामी दुनिया तमामु घणी वधी वई। त बैतुल माल में हीरा जवाहर ऐं सोन जा ईअं थहा लॻल आहे। त मौलाए काइनात चयो उनखे ज़ेवरात खे त ए सोन ऐं चांदी वञ वञी ॿिए कंहिंखे धोखो ॾे, मां अली बिन अबी तालिब आहियां, मां तुंहिंजे धोखे में न ईंदुमि। साॻे ई वक़्त में मौलाए काइनात जे घर में शदीद गुरबत आहे, ख़ज़ाननि जो मालिक आहे। उन महिल चए थो त ए सोन चांदी हीरा जवाहर वञ वञी ॿिए कंहिंखे धोखो ॾे, मां मुस्तफ़ा जो आशिक़ आहियां ऐं अली बिन अबी तालिब आहियां, मां तुंहिंजे चंगुल में न ईंदुमि। त अलाह साईं ख़रीद करे छॾियो।